पई खणे पसा। अज मुझी जिंदगी जा ख्वाब पूरा थे जेके मु जाग ऐं निंड में ॾिठा। उहे सब काछे जा ख्वाब हुया या मां भी उन्हनि में गॾु हुयसि? तू तो मुझी जिंदगी जी हकीकत आई। मुंहिंजा सभु ख्वाब पूरा थिया। सजण मिलियो, उहो बि गाज जे गुलनि सां। बाक़ी रहियो चांदीअ जो छलो। वो तो चंड जी आखिरी लकीर सां तुझी चीच में पाराईंदुसि। सजण सां कयल वाइदा कीअं विसरंदा। एजो घड़ी माही ऐं नओं चंड लाउन सां निकिरंदो। सुखी अॼु 29 जी लकीर ऐं ही चांदी जो छलो मां तुंहिंजी चीच में पाराए पंहिंजो वाइदो पाणिया पियो। सच पुछो अवां जी जेका ॻाल्हि हले पई सा मां बयान नथो करे सघां। या मां सभिनी जी मूं मथां इनायत आहे। इंशाअल्लाह मां भी तव्हांजी उम्मीदुनि ते पूरो लहंदुसि। रेखा असांखे अमां ते पूरो यकीन आहे त हिन ग़रीबनि जो आवाज़ ऐवान में हक़नि जे लाइ ज़रूरु उथारींदो। इंशाअल्लाह जानो मां जेके भी तव्हां सभिनी सां वाइदा कया उन्हनि खे ज़रूरु पूरो कंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।